ॼामशोरो मां ख़बर ॾींदा हलो त ॼामशोरो भरिसां मेराण पुल वटि तेज़ रफ़्तारी सबब बस खाई में किरी पई। बस हैदराबाद खां कराची तरफ़ वञी रही हुई, जंहिंजे नतीजे में 22 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ॼामशोरो मां अवामी न्यूज़ रिपोर्टर वज़ीर अली नोहाणी पंहिंजे हिन रिपोर्ट में। ॼामशोरो भरिसां मेराण पुल ते तेज़ रफ़्तारी सबबि बस खाईअ में किरी पई, जंहिंजे नतीजे में 22 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि जी सुञाणप तालिब हुसैन ऐं इकरा 36 वरनि जी, ख़ालिदा 35 ऐं हफ़ीज़ा 25 वरनि तौरु सुञाणप थी आहे ऐं हिकु अरशद अली ज़ख़्मनि जा सूरन सां फ़ौत थी वियो आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।